असांजे ॻोठ जे रस्ते ते मोटरसाइकिल ते वेठो शोबाज़ी कयो। हाँ, तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो छा आहे? लाल खान नालो आहे। ये हमेशा तू ये चवंदो आहीं त लाल खान उठनि खे बि जोराबा कराए थो। अॼु ताईं त तो चाची खे बि ॾामन न आहे। वॾा वॾा लॻे थो त ही मुड़ुस पेट्रोल साड़े मोचड़नि खाइण जे लाइ असांजे ॻोठ में पहुतो। लॻे त मूंखे बि ईअं थो, पर इहो सम्झंदो त लाल मां त रहमान खे अलाए छा छा सम्झंदो। मुड़ुस त सफ़ा अरडो आहे, पर ॻाढ़े ॿोड़ ख़राब करे वेंदो अथसि अदा वॾा। हा अदा वॾा, पर हिन महिमान खे महिमानी ड्रो ते कराइणी आहे। शाहू, हे ॻोठ में जे पेट बुखियो वियो त पोइ असांजी मुर्सी नाहे नाहे। बुथरा माना असीं जाबर खान जी मदद पाण करण कोन आयासीं, पर तो वारी भेण फोन करे चयो त अल्लाह जे वास्ते मुंहिंजे मुड़ुस खे बचायो। ओए बचाए जो जाबर खान। मुझे ख्याल में तो तोखे मेहमानी सोबत फकीर खाराई आ। बेली मां भी खाराईंदो साईं। जी भाई। हाँ जी हो ना, भॼो त भली भॼो, पोयां गोली कोन हूंदो सा। ना मेरा बे या ठगी तोड़ी नहीं आ सकी। अरे या तो कासाई 50,000 में कोन वठंदो। कासाई छोड़े या ठगी सुआ है, मुझे अखिन सामो पूरी पार्टी खिरज दी हुई। ना मेरा बे कूड़ त केडा वेठोनी ये स्वा ठगी किथिया अथस को फरड़ो। अरे फर मरी यो अथस भाड़े ते आ पता फंडी समझी कासाई के विकणी जो। ना मेरा बे ये ठगी तो इतना पैसा लहंदी कोन। अरे लख तो पो भी अखियों बूटे कंदी मासा तके घुराए जोस त काहे वने। बाकी जेके पैसा बचा दीदो सावा या शा बस्ती ना मेरा बे अम्मा या तो खमू चवन पिया त नानो मेरा बि कोठ मोटंदो ही कोने, उते पंहिंजी धीअ वटि रही पवंदो। न मनु केड़ा वे न्याणी जे तरह जा नक बोड़े टुकर खावा छा लाए घुरा पैसा नवाब खान को बड़े तवारन मासा ता मोह डई विंदु। अना मेरा बे या ठगी बोधर ते वठी आयो हूंदे न मुछ के वट रही। अरे मोट केड़ा लख रखिया बड़े तवा सा वायदो पाड़े
भला हाणे तव्हांजा मासा त मूंसां कोन विढ़ंदा न। न न मेरा हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं मासा त ढगी काहे विया त वाह वाह, न त बाबा पोइ सत खेर। ना मेरा वे खेरा खेरा मासा तन के अमा मां गंजी समझाईंदासीं, कोन विढ़ंदा तोसां मुछ के वट ॾेई। साबा भला नज़र कान थी अचे किथे आ? न न मेरा वे अमा दौरे ते निकतल आ। हा ॻाल्हि यादि आई आहे, नैना वारा भॼ उथ घर पहुच। लाल खान वारनि सालूअ खे धक हणी बंडो करे छॾियो आहे। बारो कर, जल्दी कर, पहुच घर। हाँ लाल खान वारनि सालूअ खे? हा हाणे जल्दी कर उत। अरे वञ तो ॻोल्हींदे नवाब खान जे ॻोठ न वञी पहुचन, मुछ खे वट ॾेई। अड़े निभागो कॾहिं बि ख़ैर जी ख़बर न ॿुधाईंदो। चटरा हो ॾठा। हल बाबा हल हल, हे जी ख़बर न ॿुधाए। ममल पानी ते प्यार। समझाए इनके, मुझो दिमाग खराब न करे। नदीरा सां निकाह करे मां शेर वारन खां पंहिंजी दिल जो बदिलो वठण चाहियां थो। बाबा दिल जे बदिले वठण लाइ ॿियो बि तरीक़ा आहिनि। इहो ज़रूर न आहे त मां नदीरा सां निकाह कयां। अब्बा सोनू बि वञी पंहिंजे पीउ जे घर वेठी आहे। जेकॾहिं नज़ीरा सां निकाह कंदे त घर आबाद थी पवंदो। घर त आबाद थी वेंदो, पर मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ न रहंदुसि। पूरो ॻोठ मुंहिंजे मथां खिलंदो। कौन खिलंदा ॻोठ वारा तुंहिंजे मथां? जेकॾहिं खिलंदा न त शेर वारनि जे मथां। जेकॾहिं शेर वारनि जे मथां ॻोठ ई खिलणो थी त नज़ीरा खे वठी पंहिंजे घर में विया। बाक़ी मां नज़ीरा सां निकाह कोन कंदुसि। साईं निकाह तोखे नदीरा सां करणो पवंदो, इहो मुंहिंजो ज़िद आहे। बाबा ज़िद जी ॻाल्हि न कर, ज़िद जी ॻाल्हि में मां बि तुंहिंजो पुटु आहियां। अब्बा पीउ सां ज़िद छो थो करीं? मां बि तुंहिंजी माउ आहियां, तोखे इहो ई चवंदसि। अमा मां हरू भरू ज़िद नथो कयां। जेकॾहिं शेर वारनि खे ज़लील करणो आहे न, मां तोखे शेर वारनि खे अहिड़ो ज़लील करे ॾेखारींदुसि सॼो ॻोठ ॾिसंदो। न फराज़, जेकॾहिं तोखे मुंहिंजी इज़त प्यारी आहे न, तोखे इहो कमु करणो पवंदो। ठीकु आहे, जेका बाबा जी मर्ज़ी, जीअं वणेसि तीअं करे। मां भी केतरी न बेवकूफ़ आहियां जो मीर मन तां आसरो पले वेठसि। खुदा मूंखे केतिरे न गुनाह खां बचायो आहे। जेकॾहिं मुराद मुंहिंजी ऐं नवाब खान जी इज़त जो ख़्याल न रखे हा, अॼु पंहिंजी नज़रुनि मां किरी पवां। ओ मुझो खटी आयो खेर सा ओ जमालो, ओ मुझो खटी आयो खेर खेर साए मीर मोहम्मद अॼु तो खुश तो लगी। हाँ हकीम सकेल वडी खुशी जी खबर ॿुधाई आहे। वडी ओ मुझो खटी आयो खेर सा ओ जमालो। केड़ी ॻाल्हि? ॻाल्हि या ॿुधाइण जहिड़ी ॻाल्हि न आहे। ॿुधाइण जहिड़ी न आहे छो? तूं कावड़जी वेंदी न, वरी असां कूंदर पुटंदा इर्ती फिरतियूं कंदी न। कोन कंदा इर्ती फिरती, ॿुधा न। न न तूं कावड़ कंदी आहे। तूं मूंखे कोन ॿुधाईंदे? हाँ दड़का त न दे न तूं ॿुधाए भला। हल छा कंदी आहे? छा कंदमि? बी भला ॾिस त छा थी कयां। छोटी काॾे वई? इर्ती फिरती न कर त टिक टिक ते चाड़ींदुसि। हाणे तूं मूंखे चढ़ टिक टिक ते। हा तोखे टिक टिक ते चाड़ींदुसि। हाणे ख़बर पवंदी तूं असां कीअं थी कूंदल पुटनि सां जहिड़ो करी इर्तियूं फिरतियूं करी। हकीम सचल चयो आहे त दवा खाइण खां पोइ तूं अधु पहलवान थी वेंदे।
टन टन डज तो क्या लट हाणे न लठे ॾिसां हल हल कोन तो हाणे लट कुंदर पुट साल के कुट को नान कटना त पोइ ॻाल्हि ॿुधा ॿुधाए तो कावड़ न कजां हकीम सटल चयो आहे त मीर मोहम्मद अॼु तोखे अहिड़ी दवा थो करायां ॿी शादी वञी कर घड़ियाल वॼी ईंदे टन टन डज़ ओ अचनेठ अटक्यूं वो अखियूं तुंहिंजूं मुंहिंजूं हो अचनेठ अटक्यूं वो अखियूं तुंहिंजूं मुंहिंजूं वलियूं थी मिली वियूं दिलियूं तुंहिंजूं मुंहिंजूं वलियूं थी मिली वियूं दिलियूं तुंहिंजूं मुंहिंजूं कावड़ दत के जाइदा न न छो कावड़ कयां हकीम तोखे सही चयो आहे नवाब खान अचे त चईसि त तुंहिंजी ॿी शादी कराई तू ॻाल्हि खे सम्झी वई टन टन डज़ मां ॿी शादी छो कयां ॿी शादी तू मुंहिंजी भली कुंवारी मां साथ वारी मूंखे किनी कुंवार पढ़ाए त पोइ असां कुंदर पुट काॾे वेंदासीं बस हाणे रुगो टन टन डज़ घड़ियाल वॼी विया ग़लति कयो आहे तव्हां सभु कहिड़ी ज़रूरत हुई तव्हांखे तव्हां लाल खान सां विढ़ण जी हुनजे ॻोठ में किथे आहे साल शेर पट्टी कराए घर खड़ाए वियो अथसि ऐं ॾाढो ज़ख़्मी आहे टंगूं ॿई ख़तम अथसि रहमान मां तोखे बाबा खे हथ थी ॿधां इन खां पहिरीं जो तुंहिंजो बि इहो हशर थिए हितां निकिरी हलो बुख दुख ते सुकून जी ज़िंदगी त गुज़ारींदासीं समझाई चाचा रमज़ान ऐं ॿुधाए हिनखे जंग हमेशह जंग जे मैदान में विढ़बी आहे ख़बर न आहे राणी एतिरी ख़ौफ़ज़दा छो आहे हिनजो ख़ौफ़ कीअं ख़तमु थींदो इहा त मूंखे ख़बर नथी पए छो आहे मां ख़ौफ़ज़दा न आहियां मां ख़ौफ़ज़दा तव्हां भई अॼु मूंखे हिकिड़े सवाल जो जवाबु ॾियो तव्हां जे करे मां केतिरा अज़ाब सहिया आहिनि तव्हां जे करे केतिरी ज़िलतूं सटियूं आहिनि उनजो तव्हांखे को एहसास न आहे एहसास राणी छो न आहे एहसास इहो एहसास अथव त मां रातियुनि जो रातियूं हथियार हथ में खणी जागंदी आहियां ऐं ॾींहं जो वेठी इहा दुआ घुरंदी आहियां त रहमान जा दुश्मन दूर ऐं सॼण साम्हूं रखजांइ दरवाज़ो खड़के त हथ में पहिरीं हथियार खणी पोइ पुछा कयां त केरु आहे इहा आहे ज़िंदगी इन खे चइबो आहे इहो मिलियो आहे मूंखे तोसां शादी करण खां पोइ सुख ऐं सुकून वाह रहमान वाह राणी जी असां जहिड़नि इंसान जी ज़िंदगी आई आहे जेको मातम करणो अथई पंहिंजे मुक़दर ते कर रहमान ऐं मुंहिंजे मयारो नंढे पुट वो मुझे कुआं हेठि भजिया वारो कर छा थियो केर त आहे न अड़े है अभी तो बाहर सिंगार क्या यो मुखे ॾिस मां तयार थियो आहियां कोई फर्क पियो आहे या साॻियो आहे बिल्कुल सफ़ा सुहिणो त लॻी मथां कंहिंजी नज़र न लॻई कोन लॻी नज़र तूं हीअ कर सुरमे जी सराई सां मुंहिंजे निड़ ते नक बराबर हेॾो वॾो टिको ठाहे बुढड़ी चवंदी त नज़र खां सुरमे जी सराई जो हिते तिलकड़ो कढबो आहे तूं मूंखे तिलकड़ो कढ पोइ मानी खारा ओ मीर मोहम्मद भाई सुमरे सदान हाँ लगे तो सुमरे आवाज तो आजो सुमरे आजो अरे बैठा हूं चढ़े टिक छो दा का गलती थी वया छा सद छो केड़े हां तू मुरादड़े चढ़ो तू मुझो भलो यारी मां जो तुझे घर ईंदो मां सॾु कंदो बाना धार ना गुबी सदो करी मीर मोहम्मद ओए यार कमाल तो करी हाँ यार गलती थी वई माफ कर मीर मोहम्मद खान अगते या गलती कोन कनासी बियर गलती न कजा जेकॾहिं असां कुंदर पुरन कावड़ अची न बाठा हणंदो मां बाठा तू आते सुमर के बाठा हण दे तरी जा तरी मां सुमर के बाठा हणंदस बड़े भोगड़ा तो कयास यारो भलो यारा कमदार बा हां सुमर दे आला वाले बियो खेरा हकीम साहब याद कयो तोखे हकीम साहब सजा साहब तो दिखाई कोन साहब जड़ा होंदा थई सोरी कांच ऐं अधूरो खमीस
ऐं ओ ॻिची में फाओ विझी घुमंदा आहिनि उहे साफ़ ते चढ़िया वे वे मानी का वालो दा के सचल दे वे हाँ दस उमर तू वे तो मतलब मानी से नहीं है हां बे गाल बुधी थी लानत का पेव हाँ फाड़ियो हुआ मां पोड़िए को हाँ कड़ो जहाज गुजरे गोठ बताए पंप चढ़े वियो हाँ वो सालू आहे न सालू उन सां लाल खान वारनि वाह जो मल कई आहे असुल मुछ खे वट ॾई ये सालू वरी कॾहिं गोठी मलर थियो आहे चाहे ज़ेबू वारो भा मल सेखारे वियो अथसि मां उहा मल न छेड़े वारी मथो वेगालो हिकु करे छॾियो अथसि टंगू बाहूं भञी छॾियूं अथसि मुड़ुस खट ते पाण खे खणाए घर पहुतो अथई ये छोरी नज़ीरा जूं बदुआऊं अथसि जंहिंजी ज़िंदगी बर्बाद कयईं हाँ मां पोइ असां घणनि खां भला आहियूं न कि जी बदुआ तो कोन था खणूं न मुछ खे वट ॾई हथां की नथा खणूं अहिड़ी पापड़ जा पुट आहियूं जंहिं अॼु ॾींहं ताईं को सवाब जो कमु कयो आहे छो कहिड़ा मां ॾोह जा कम कंदी थी वतां हाँ तव्हांखे कहिड़ी चङाई ते मां पादर हणंदी आहियां न हाँ या कुलनि में बंदूक खई वठ या माण्हू मारी मां तूं मीरनि जे दौर जी पुराणी तौबा आहीं तौबा कुछ ना है ये वेठो आ का गाल किए कोने का बुधाई चन तो न तो बुधाए हल हकीम खान जालिवा तो कहीं के गाल न बुधा जा बुधाई से थोलो मतारो किन दिन से तुम्हारी ऐसा कुंदर पुटना इर्द गिर्द थी करी हकीम में झले थई को भली न बुधा खबर थई हकीम आज तुझे ला दवा दिनिया ये रस पुड़ी में रात जो खीर सा मिलाए खानिया मुले एक में दवा नहीं आई मां को बीमार है ना बीमारी जी ना है हकीम जे तो कुआर में दवा खाईंदी न त पो घोट ई कुआर जी पाण में वापस वधंदी ऐं चेपे तो कुआर दवा खाईंदी न वॾा टाक ॾींदी वॾा कॾहिं बि कोन रोईंदी तू मुसा सजी रात जागंदी पो मां कॾहिं भी कोन रोंदसि मां जागंदुसि के हकीम खान चवरा तो जाग ऐं कुआर जा त केटे केटाई केटे किलाशन को फई बंदूक जी गाल ही ना है बेके जी तो के बदुआ लगे न लगे नाने मेहराब जी तो बदुआ जरूर लगंदई भले हण मेहराब जी तू मुखे बदुआ लगन मां मेहराब के मिठू का दिया छा अचे मो सिसी पाण दी दो छुरी हेटा पो कुसा दो त बियो छा थी दो मां नानो मेहराब मुछ के वट ॾई क़यामत जे ॾींहुं हिकु हिकु मलाए खे चवंदो त साबा जे छोकरनि खे दुल्हन जंजीरनि में जकड़ियो भले हाने मलाइकन के तो दाहुले मलाइकन जी बुधदा अजे जे घर भाती को था बुधने से मलाइकन जी बुधदा हरता माट करे घर वेहो त वञ मां सालू के दिसी अचा त मोया बच्चो वञ खमू बुरको खणिया वञी मां हुकुम कर मुछ के वट ॾई अरे अम्मा के मुछू आहे ने मुछ के वट ॾई पंहिंजूं मुछू वट पंहिंजूं मुछू ओ छोरा वञ खमू मुंहिंजो बुरको खणिया अंदरा हाज़र मां खड़ी तो चा मुछ के वट ॾई वरी मुछ के वट ना बुरको सट ॾई तू त भाज ओए ई पजी थोड़ी अरे मुछ के वट ॾई गुसाए वे छॾी तई वञो मुछू अरे दिशा में मैंने तो अचाए हेडो सारो मानू दवा केलाई है हकीम साहब के जी दवा तो ठाई इन मल के मारनो आ मीर मोहम्मद हिय दवा उन मराला तो ठाया जो सजे गोठे मत तो फिरंदो उ छनड़ो सणो तीलड़ी नालो कोन दस जा हां नालो त पर मुझे ख्याल में सुराब मेराब हकीम साहब मेराब हां यो मेराब यो हकीम सजले
वो तो मुझे सोरो आ यो तो सोरो आ तोबा जो सभाली बीमार दस जा अबा बेचारे के टीबी आ टीबी या वही कड़ी बीमारी अबा टीबी मतलब त या पानी छा चवंदा सिल हकीम साहब कौन जो इलाज थी तो या मारे कुआर खड़ दी पेंजे पीता हाथ इलाज आहे बाबा के एहतियात कंदो तो वजह त घड़ियाल टिणी 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 दस अबा इन मरीज या था थफा अलग कयो एरा गॾिजी में न खाओ ए बरसात न वियो तो विचड़ंदल बीमारी थो विचड़ंदल मार पैसे कल का दियो टड़े कुकर वांगुरु कडी मल दीजे थामे तो टुंगाने कड़े मुजी भाजी विझाए थो ने मां टड़े तो कढां से बाबा पीए बराबर थई इलाज मां कयांस तो एहतियात तहां कयोस त वजे सु घड़ियाल टिणी टिणी दस हिन जो टंगो ॿिनि जाइनि था भॻल आहिनि सॼी चिथरियूं पियूं आहिनि छा हिनखे लोह जी शीकुनि था कुटियो अथनि छा खबर ना है मां त इन हालत में खयो आयो हुअसि पोइ हाणे छा करणु घुरिजे खणाए थो वञासि छे ॿियो छा कंदो न न शहर में त डॉक्टर पुॼंदे ई टंग वॾे फिटी कंदा आहिनि अजय वॾा साल जो उज़बो खरी पवंदो बाक़ी छा कयां तूं ॿियो कुझु बि न कर मां चवां थी त अदा गुलबार खे घुराए उहो अदा सालूअ खे कुंभर वटि खणी वेंदो ॿियो न त सही घर में घुमण फिरण जहिड़ो त हूंदो न ठीक है मां गुलबार के फोन कयां तो हाँ तूं गुलबार खे फोन कर मां मोबाइल मिलाए थी ॾियां तो मोबाइल किथां आंदी कॾहिं खां तो मोबाइल रखण शुरू कई आहे अलाए हिन खां पुछ तो जो हिनखे सीने ते खणी विहारियो आहे पुछीस त कहिड़े हिसाब सां मोबाइल पाण वटि रखी अथई सोची छा तो खण मोचड़ो छोरी सभु सचूं कंदी कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ मोबाइल रखियो अथई ज़ेबू तू ॾाढी चरी आहीं मोबाइल जे करे नज़ीरा वटां त सुठी ॻाल्हि आहे असां जे करे अंदर ॿाहिरि आहियूं त फोन करे घर जी ख़बरचार त वठी वठंदासीं तू नज़ीरा खे मोबाइल ॾे वारे तोरो जो ॿुधड़ो आहे न जंहिं गिलास में पानी पीतो हुई ऐं जंहिं वटे में दाल ऐं जंहिं प्लेट में भात खाधो हुई इहे टई तावा खणिया बाबो हिते कीअं आयो असां कुंदड़ पुटनि सां कूड़ न आणियूं वारे इटियूं पिटियूं थी करी चाड़े हिन टिक टिकी ते भगड़ा थी करी मां त भोग नथी कयां बाबा हिते आयो ई नाहे न वरी मुंहिंजी अखियुनि ई ॾिठो आहे भला मां अंधो आहियां मां नथो सुञाणांसि हकीम सचल जो चए त तुआरो जो जेको सहर वायो सिल जो मरीज़ आहे मीर मोहम्मद मूंखे तुंहिंजो कसम बाबो हिते आयो ई नाहे न आहे बाक़ी काॾे ॿुधो कंहिंसां मिलण आयो हाँ थी कर